सिजावल मां ख़बर शामिल क्यों था। इम्तियाज़ मेमण की रिपोर्ट मुताबिक त सिजावल में सिंध जो आशिक़ माणक मोती शाइर मामा जुमन दरपदर के लाडाणी ते सिंधी अदबी संगत शाख ज़िला सिजावल ऐं कल्चर फोरम पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान वठी हर हर जन्म वरबो मिठा मेराणमी मिलबो जो तख़लीकार सिंध धरती जो आशिक़ शाइर मामा जुमन के विछोड़े ते सिंधी अदबी संगत शाख ज़िला सिजावल पारां राब्ता सेक्रेटरी असद मेराणवी नजीब सांगी सरवेच मोहम्मद बारन उर्स ओठो उस्मान खान तईम शकील पारस पंहिंजे गजल बयान में चयो आहे त सिंध के सदा मलूक शाइर क़ौमी कारकुन सदा हयात किरदार मामा जुमन दरपदर जो लाडाणो सिंध के लिए क़ौमी सानू है। संदसि विछोड़े सबब पैदा थियल खाल भरजण मुश्किल है। जुमन दरपदर जड़ा किरदार कौमन की सुञाणप हुजन था। मामा जुमन जो लाडाणो सिंध के तरक्की पसंद कौम परस्त अदब ऐं क़ौमी तहरीक जो नाक़बल तलाफ़ी नुक़सान है। जंहिं करे सिंधी अदबी संगत शाख ज़िला सिजावल तरफा 3 ॾींहं सोग जो ऐलान करियूं था। होॾां सिंध कल्चर फोरम तरफा सिंध कल्चर फोरम के मरकज़ी चेयरमैन सादिक अली लाखो अल्लाह जुड़े बरफत सारंग मल्लाव अब्बास मल्लाव आफ्ताब चना मीर मुख्तियार आगरो लियाकत सेतो साजन लाखो ऐं ॿियनि गहरे दुख जो इज़हार कंदे चयो त सिंधी ॿोली जो आशिक़ क़ौमी शाइर मामा जुमन दरपदर पंहिंजी पूरी जमार साईं GM सैयद सिंधी ॿोली जे इश्क में गुज़ारी पंहिंजे वतन उन जी मिट्टी जी अज़मत जे बहाली ख़ूबसूरती सिंधी ॿोली जी तरक़ी क़ौमी अलमी शऊर पखेड़ण लाइ जिदोजहद कंदे गुज़ारे छॾे। सिंध कल्चर फोरम तरफा मामा जुमन जे कयल समूरी पोरे के तमाम घणी इज़त एतिराम ऐं क़दुर जे निगाह सां ॾिसंदे संदसि मरहती 3 ॾींहं पंहिंजूं तंज़ीमूं सरगर्मियूं मुअतल कंदे 3 ॾींहं सोग जो ऐलान कयूं था।